असां जीअं कैदी सां कैदी चवण लेखक चवण जेको किताब आयो कैदी जो आहे जेको असां वटि महिमान आयो लेखक आहे पर जंहिं दौर जी ही कहाणी हली रही आहे जेको दास्तान हली रहियो आहे ऐं हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा बि आहे त इहो दास्तान या गुफ़्तगू जंहिं नस्ल खे ॿुधणु खपे जंहिं नस्ल खे सम्झणु खपे शायदि उहो नस्ल इन दास्तान ॿुधण खां पोइ लाभरे वेठो आहे। चार्ल्स डिकन्स चयो हुयो जंहिं दौर जी ॻाल्हि थी रही आहे फ्रेंच इन्कलाब जे दौरान उन जो किताबु आहे जेको टेल ऑफ टू सिटीज़ जंहिंमें जेको उन पस मंज़र में लिखियलु आहे उनमें लिखियो आहे हिकिड़ो जुमिलो लिखियो आहे त इट इज़ द वर्स्ट ऑफ आवर टाइम्स इट इज़ द बेस्ट ऑफ आवर टाइम्स। हीअ असांजो बहितरीनु दौरु आहे ऐं हीअ असांजो बदतरीनु दौरु आहे ऐं उहो दौरु जंहिं दौर में फटका फायूं जेलखाना इज़तखाना तशद्दुद गांव आबाद हुयूं मुंहिंजी नज़र में शऊर जे लिहाज़ खां सियासत जे लिहाज़ खां उम्मीद जे लिहाज़ खां उहो दौरु वधीक ताबनाक दौरु हुओ हिन दौर खां जिते बज़ाहिर ख़ुशहाली हूंदी बज़ाहिर जमहूरियत हूंदी बज़ाहिर हिते असां सियासी तौर ते अमल ॾिसी सघंदा आहियूं हक़ीक़तनि ही उहो किरदारु साज़ी वारी दौरु ख़तमु थी चुको जंहिंजे लाइ तव्हां चओ था त जेल जे अंदरि ही सियासी कारकुन न रुगो किरदारु साज़ी कंदा हुआ पर हक़ीक़तनि में जेको लिखियो आहे ऐं मां उमेद थी कयां त तव्हांजो किताबु न रुगो ईंदो ऐं तव्हांजी यादगिरियूं बि जेके आंसर ज़रूरु जेके आंसर बणंदियूं उहो दौरु पर कुझु मां नाला खणंदी हलां त जेल जे डायरियुनि जे हवाले सां सिंधियत खे ॾाढो शाहूकारु बनायो आहे केतिरे बि जेल डायरियूं जंहिंमें को ज़िक्र कयो त अदीबनि जूं जेल डायरियूं बि मौजूदु आहिनि सियासी कारकुननि जूं बि जेल डायरियूं मौजूदु आहिनि पर जेके सियासी कारकुननि जूं अॻवाननि जूं जेल डायरियूं आहिनि उहे बि जाब जा अदबी हवालनि सां जाब जा उन्हनि सां जेका असां उन रुमानियत सां ज़रूरु भरियल आहिनि जंहिंजे करे हिकिड़े आम सियासी कारकुन खे जेल नथो रहे लॻे जीअं तव्हांजी ॻाल्हि आहे उहो जेल हिकिड़ी अणपूरी जेका असां मंज़िल आहे जितां पहुचण उहो रस्तो आहे जितां पहुचण खां सवाइ मंज़िल जो मिलणु शायदि नामुमकिन हुजे त पहिरियों जेको आहे हिकिड़ो जेको तमामु शायदि घणो पढ़ियो वेंदो जेका असां डायरी आहे कैदियानी जी डायरी जेका अख़्तर बलोच लिखी साहिवाल जी डायरी जेका अदबी शाहकार आहे अदबी जेको शहराज जो आहे 80 लोचूं ॾोह में मां सम्झां थी त रशीद भट्टी जो इहो जेल डायरी बि जेका असां हर माण्हू त जेका जंहिंजो अदब सां वास्तो आहे तंहिंखे त पढ़णु खपे जंहिंजो सियासत सां वास्तो आहे उनखे ज़रूरु पढ़णु खपे। उन खां पोइ जेल जो जान शबीर मल्ला ज़िंदल ज़िंदान जो मनोज चांदीअ जो कुली नंबर 9 सजाद मार जो हफ़्ते हफ़्तो तारिक अशरफ जो रोज़ जो किताब जेको आहे रिसालो सिंधी रिसाले जो एडिटर हुयो जंहिंजी ॿी का सियासत कोन्हे जंहिं ज़माने में सिंध जो नालो लिखनि या सिंधी लफ़्ज़ लिखनि इज़हार आज़ादी जे हवाले सां उहे माण्हू जेका जेल में विया बाग़ी में विया जेल में थिया उन खां पोइ हिकिड़ो आहे हिकिड़ो रसूल बचपनी के साहब जो आहे कोटकपुर जो कैदी ऐं डॉक्टर दोदो महरी जो आहे असांजी मुंहिंजी ऐं ॿियो इंसाफ़ जे नाले सां बि आहे शबीर शेख साहब जो किताबु आहे डॉक्टर्स कैदी जी डायरी दीवारनि जी दुनिया पोयां अयूब कोसे साहब जो किताबु आहे गुलाम खान पली जो सिंधियाणी तहरीक जे हवाले सां घणो कुझु लिखियो जेको किताबी शिकल में त न छपियो आहे पर हक़ीक़त में कुझु काविश दुनिया जे अंदरि जेके कुझु पेजी चुकिया आहिनि कुझु जेको असां उहो छपियो आहे पर मां सम्झां थी त इमानी जे दौर में जेका औरतुनि जो किरदारु रहियो आहे उन वारे सां ॾाढो शानदार किताबु आहे। अली मोहम्मद शाह लिखियारी जो काया रंग करण दोदो महरी जो फुलफला कैदी खत लाहौर जो नवाज़ खान दौर जो आहे इहो दुर्गत सागी तशद्दुद गांव जो अज़ियत जो ज़िक्र आहे जेल जा जेल जो
जी इस्माइल राव साहब जो है इच्छी कला सारी जो है वो इच्छी कला रोजा का फिर मोहम्मद शरीफ जो है उनका अलावा किसी से कहते हैं कितना ही जगह से किताब से ना सनाई पुलिस वकील में रुपया एक पर्सनल थी जेका जलाल वाला बाग वाक्य के एडिटर लोनवानो अगे आने न वचन वो अंतर जेते उन्हें 6 महीना ट्रीट करनी मतलब बस साल में ही कुछ महीना आई बदर अपने साहब जी भी डायरी एडी जैसा समझी था अदबी शाखा में जो जेका देर लाइन या उनको जेका सब दिक्कत है उनके सामने लाजिम थी तो उन्हें शेर है प्रोफेसर जी चंद्र साहब इसका कहना है दौर के हवाले से किताब के हवाले से ताज के हवाले से खास तौर पे जो के मवाद है उनके हवाले से महिरबानी मैडम खाना बदोश्ती ऐं तव्हांजी अहिड़ो मौक़ो मूंखे ॾिनो अथव पर इहो अजीब इतफ़ाक़ आहे त हिन मां सम्झां थो त सीट ते या हिन जाइ ते इमदाद चांडे साहब खे हुजणु खपे हा पर हू हुनजे मदर जी डेथ करे उहो हिते मौजूदु न आहे छो त हिन किताब में बि ताज जेके 2 पंहिंजा क़ैदी ॿाहिरि मुंतख़ब कया जिन हिन किताब जो मुहाग लिखियो उन्हनि में सलमान डायरी आहे ऐं ताज इमदाद चांडियो साहबु आहे हा हुनजी मदर जी जेका आहे सा उहो अॼु ओॾे सोगो हुयो ऐं इहा ख़ुशकिस्मती जीअं ॾाढे चयो त जेको माण्हू जेल में न वियो आहे उहो माना माण्हू अधूरो आहे त मां उहो अधूरो ई पाण खे सम्झां थो पर ॿाहिरि घणो वियो आहे तंहिंजे करे कुझु मिड़ई उन में 50% जेको आहे सो सम्झूं त पाण खे पोइ ऐं हीअ जेको तव्हां जेका शुरूआति कई आहे जेके ओपनिंग में जेके लफ़्ज़ चया त जेल डायरी में सियासी लिटरेचर जो हिकिड़ो हिसो आहे मां सम्झां थो त सियासी लिटरेचर सां गॾोगॾु जेल डायरी जेका आहे उहा असां मज़ाहिमती अदब में बि शामिलु कयूं था ऐं मज़ाहिमती अदब जो हिसो जेल जी डायरी आहे जेका मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आई आहे पर साॻिए वक़्तु सियासी अदब में ऐं जेल जो जेको किरदारु आहे उन में जेके माण्हू जेल में विया उन में कुझु किताब क्लासिक आहिनि दुनिया जा ऐं दुनिया जे क्लासिक्स में शामिलु थियनि था जीअं एनी फ्रैंक जी डायरी आहे ऐं उनखां पोइ जेका आहे सा जवाहरलाल नेहरू जी डिस्कवरी ऑफ इंडिया आहे जेका हुन अहमदनगर फोर्ट में वेही लिखी ऐं मां हिन सब कॉन्टिनेंट जो छा पर दुनिया जे क्लासिक बुक्स में शामिलु आहे नेहरू जो इहो किताबु डिस्कवरी ऑफ इंडिया न फ़क़ति उहो पर हुन उते अञा 2 किताब ॿिया बि तमामु वॾा बहितरीनु लिखिया हिकिड़ो देहरादून जेल में अथसि कैंटोनमेंट में उते बंदि आहे उते हुन जूं मेमोइर्स जेके आहिनि नेहरू जूं ऐं उनखां पोइ हिकिड़ी जेका आहे सा वरी इंदिरा गांधी ॾे जेके ख़त आहिनि उहे बि उन जेल मां लिखिया आहिनि त इन लिहाज़ सां हिकिड़ो आहे त हिकिड़ी ॻाल्हि जेका ॾाढे सलेमान ॿुधाई त जेल में अंदरि पहुची ऐं उनखां पोइ हिकिड़ा माण्हू या हिकिड़ा जेके आहिनि क़ैदी उहे तैश में अचनि था उहे जेको आहे सो भंजरा कनि था लठ हथ में था खणनि के क़ैदी जेके आहिनि उहे वधीक हिकिड़ा जेको आहे सो नरम वधीक तबियत जा हिकिड़ो स्पेस ॾियण वारा हिक ॿिए खे ॿुधणु सम्झणु ऐं सहण वारा त उन में वॾे में वॾो किरदारु जेको आहे उहो मां सम्झां थो किताब जो आहे किताब ऐं जेको जंहिं माण्हू जो जेतिरो बि मुतालियो आहे ऐं जेतिरो बि हुनजो मुतालियो उहो किताब जो हुजे समाज जो हुजे या हुनजो सियासी कल्चर में या हिकिड़े सियासी वर्कर तौरु सियासी मुतालियो हुजे उन्हनि जेकी बि पंहिंजा उते जेल जे डायरियुनि में जेका ख़बर पवे थी या जेल जे ख़तनि मां जेका उन्हनि जी ख़बर पवे थी त उहे तमामु हिकु वॾे हिकिड़े बुरदबार ऐं सब्र ऐं दरगुज़र करण वारी पोज़ीशन में रहिया ऐं सभिनी खे गॾे हलाइण वारी हिकिड़ी जेका आहे सा पोज़ीशन में रहिया
ऐं ताज जोयो बि उन्हनि मां हिकिड़ो आहे, सलेमान डायरी बि उन्हनि मां हिकिड़ो आहे, ऐं इमदाद चांडियो बि उन्हनि मां हिकिड़ो आहे, ऐं जेके मुंहिंजा दोस्त आहिनि ऐं जीअं इश्तियाक अंसारी आहे उहो बि उन्हनि मां हिकिड़ो आहे। ऐं हिन में किताबनि में जेके बि नाला आहिनि इहा हिकिड़ी ख़ुशकिस्मती चइजे, जीअं मैडम अमर सिंधू चयो त असां उन दौर में आहियूं जंहिंमें असां इहो सभु ॾिठो, जेके लारी बि ॾिठीसीं जेका बानेट वारी हूंदी, जेके हैंडल हणंदा हुआ, व्रीज जीपूं ॾिठियूंसीं, उन खां पोइ वैगनुनि ते टांगनि ते, हैदराबाद शहर में टांगनि जो जेको आहे सो सफ़रु, विक्टोरिया गार्डन जो सफ़रु, इहे बि सभु ॾिठासीं। ऐं उहो बि आहे जंहिंमें वरी आइडियोलॉजी हिकिड़ी जेका आहे, जेके नज़रिया आहिनि, नज़रियाती सियासत जेका आहे उहा परवान चढ़ी आहे, ख़ासि तौर ते जेका आहे सा पार्टीशन खां पोइ ऐं ख़ासि तौर ते 1 यूनिट खां पोइ, ऐं वरी जॾहिं पाकिस्तान में जमहूरियत जो फुक़दान थियो ऐं जमहूरी जेके आहिनि मतिलबु उहे बंदि थिया पहिरीं मार्शल लॉ में ॿी में, त उन में वधीक जेको आहे सो सुलझियल लिखियलु पढ़ियल माण्हुनि उन जो रद्द अमल ज़ाहिर कयो, ऐं उहो रद्द अमल उहो जेको हुकूमतनि तरफ़ां आयो उन वक़्त जे डिक्टेटरशिप जेका शाही हुई उन्हनि तरफ़ां जेको आयो, उन में इहे सभु दोस्त जिन जा बि नाला हिन किताब में आहिनि, इहे तक़रीबन मां उन्हनि जो या त मूंखां जूनियर आहिनि या मूंखां सीनियर आहिनि। इश्तियाक अंसारी आहे मिसाल तौरु, ऐं हबीबुल्लाह काबूरो, नवाब शाह मां अचनि था, रत आणनि कपिड़नि में सिंध यूनिवर्सिटी में अचनि था, उते जहिड़ो थो थिए उन्हनि जो। ऐं मां उन ते बि ॻाल्हायां थो, जीअं साईं चयो त उते उहे हिते सिंध यूनिवर्सिटी में पिया अचनि था। 2 अक्टूबर वारो वाक़ियो थिए थो, उन में मौजूदु आहियूं असां। उन में जेका आहे सा इहो सिंध यूनिवर्सिटी जे ऑडिटोरियम खां वठी वेंदे जेको आहे जामशोरे थाणे ताईं, जामशोरे थाणे जे हदुनि ताईं जिथे जेके आहिनि मुख़्तलिफ़ वाक़िया थियनि था, त उन हद ताईं हिकिड़ो जेको आहे उहो मार्च कयूं था। त इन सभु दोस्त उन्हनि जा जेके बि क़दुरु, जेके उन्हनि में असां ॿार ॾिठा ऐं उन्हनि में जेके पढ़ंदड़ सुठी तबियत जा माण्हू, मां ॾिसां थो त जेल में उन्हनि जो जेको ज़िक्र अचे थो उहो पॉज़िटिव थो अचे। पॉज़िटिव इन सेंस में त का बि जज़्बात कान्हे, अकोमोडेट करण वारी शक वारा आहिनि, बर्दाश्त करण वारा आहिनि। ऐं वरी जॾहिं हिकिड़ो थिए थो त उहे दोस्त जेके ॿार बि जहिड़े झगड़े में हूंदा हुया, त मां उन्हनि खे पढ़ियो आहे त उन्हनि जा नाला उते बि अंदरि जहिड़े झगड़े ऐं इन्हीअ में अचनि था। मिसाल तौरु हिकिड़ो हाणे इनायत हिसबाणी, अॼु उनखे मौजूदु हुजणु खपे, आहे लाजवाब किरदारु, तमामु पढ़ंदड़ ऐं सुठो असांजो दोस्त। उन जी जेको बि आहे उन जा जेके बि इन या इमदाद जेके ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे त उहो उते अकोमोडेट करण वारो माण्हू आहे, उते सुठे नमूने सां सुठी हिकिड़ी ऐं किताबनि में तर्जुमो कंदड़ चटनाग जे जेके आहिनि से कैदी या मफ़रूर इनकलाबी, त हिकिड़ो पढ़ियल माण्हू जेको बि ॿार आयो अंदरि वञी इहे जेके बि ॾिसूं था, अबुल कलाम आज़ाद हुजे, नेहरू हुजे, ताज जोयो हुजे, उन सां गॾु सलेमा डायरी हुजे, इहे पंहिंजी ज़िंदगी खे, अब्दुल वाहिद आरिसर हुजे, उहे पंहिंजी ज़िंदगी खे सफल था कनि। तव्हां रुॻो हिन खे न जेको BM कुटी जो किताबु आहे, जेको हुनजो ऑटोबायोग्राफी आहे, उन जेका जेलनी डायरी लिखी आहे ऐं उते उन जेके हवाला ॾिना आहिनि उन वक़्त में, उन सां गॾु साईं GM सैद मौजूदु आहे। ऐं उते बर्दाश्तनि जो किसो अचे थो त बर्दाश्ती ख़ुदि जेको आहे के वरी उन्हनि जी CID लाइ बि मुक़ररु था थियनि, त ताज जो ॾिसो त सही, जांच ते लहो त ताज आहे छा या उन खे, त इन उहो हिकिड़ो बर्दाश्ती साईं GM सैद खे चिड़ाए थो, उन सां जेको आहे सो थोरो तेज़ थी ॻाल्हाए थो। ऐं BM कुटी जो माण्हू मूंखे इन ते आहे त उहो नंढो थो खणे, जेको तमामु हिकिड़ो असां उनखे ॾिठो बि या उनजी जेका शख़्सियत आहे, त हू उन में पंहिंजूं हिकिड़ियूं ॻाल्हियूं जेके लिखे थो उन में पोइ ॿुधाए थो त साईं त मूंखां अॻु में निकिरी वियो, पर मूंखे चई त मां तुंहिंजी सार संभाल मिलंदुसि पियो, पर मां जेॾीमहिल लाहौर पहुतुसि त मुंहिंजी घरवारी ॿुधायो, यानी BM कुटी जी, त मूंखे जेके बि उहो पैसा या राशन पाणी मिलंदो हो उहो साईं GM सैद मोकिलींदो हो। यानी लाहौर में हुन जे ॿारनि जी सार संभाल रहणु इहा हिकिड़ी तमामु वॾी हिकिड़ी उन वक़्त जी, छो त जेल जो भाई हो, कैदी भाई हो, जेल में गॾु रहियासीं, 2 ॾींहं गॾु गुज़ारियासीं। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेकी बि ॻाल्हियूं कनि था, मां उन वक़्त में खणी खड़ताली ग्रुप में हुयुसि, पर पढ़ंदड़ शागिर्दनि में हुयुसि। पंहिंजी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त
अदम बर्दाश्त हुयो इन्हनि सभिनी जेके बि स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन्स हुयूं, बर्दाश्त न कंदा हुया हिक ॿिए खे, बल्कि हिक ॿिए खे न्यापो बि कंदा हुआ त बाबा जेकॾहिं असां तव्हां हिन में मौजूदु आहियूं न, हिन जेको आहे सो मेले में, त टे खे छो था हिते अंदरि दाख़िल करणु ॾियो, इहो शामिलु थियो। शायदि मां नाला न वठां, पर त इहो हूंदो। ऐं जेल वरी उहा शइ आहे जंहिं हिननि खे उते एॾो गॾु कयो, एॾा इहे दोस्त थिया। मां सम्झां थो त ॿाहिरि रही करे शायदि अहिड़ा दोस्त न थियनि हा, वेझा जो पाण में न अचनि हा, तंहिंजे करे जेल इहा हक़ीक़त आहे त हिकिड़ो दर्सगाह आहे। माण्हू जेकॾहिं यूनिवर्सिटियुनि में, मकतबनि में, अदारनि में जेकॾहिं पढ़े थो त जेल बि माण्हू खे, ऐं जेल जो ठाहिण जो मक़सदु बि इहो आहे त कम अज़ कम हिकिड़े अणघड़े माण्हू खे संवारे, उनखे सज़ा बि ॾिए पर साॻे वक़्तु संवारे ॿाहिरि मोकिले। पर अनफॉर्चुनेटली उहा त हिते सबकांडी नंढी आहे, थर्ड वर्ल्ड जा जेके बि जेल आहिनि उन्हनि में तशदुद आहे, उन्हनि में टार्चर आहे, उन्हनि में जेको आहे सो सियासी क़ैदनि ते वॾो ज़ुल्म आहे, उनखां पोइ सियासी इख़्तिलाफ़नि ते रखंदड़ माण्हुनि खे फटका आहिनि, गोलियूं आहिनि। ऐं इहा ई शइ हिकिड़ी जेका ताज जी जेका मां डायरी ॿुधाए वियो त बालू कमराणी असांजो दोस्त आहे, बहितरीनु हिकिड़ो यूनिवर्सिटी जो किरदारु बि आहे, हिकु साफ़ वारो, सुठो, सुलझल। ऐं उहो ताज खे जेॾी महिल इहे सच पुतरा लॻनि था त उहो संदसि टकोर थो करे, पाणी गरम थो करे, उहो पाणी उहो अॻु में तयारु करे थो रखे त ताज हिन पोज़ीशन में ईंदो। ऐं उते जवाहर भुट्टो आहे जेको इमदाद वारा जेको वञी हुनजे हाणे जंहिंमें इमदाद वारा जंहिंजे घर ते रहिया वरितो उहो उन्हनि खां मसवाड़ ते कमिरो इसरार लांघा वारनि, पर इमदाद वारा भॼी जो निकिता त उहे वञी उते पता इसरार हुयो कोन। इमदाद वारा गिरफ़्तार थिया त जवाहर जंहिंजो कमिरो हुयो उहे वारिस थी वियो त बाबा तूं हिननि खे कीअं ॾिनो, हे त अहिड़ा ख़तरनाक आहिनि, तव्हां वॾा जेको आहे सो ॿुहारी आहिनि छाजा रियासत जा। त इन लिहाज़ सां हिकिड़ी तमामु जेल जूं डायरियूं दर हक़ीक़त मज़ाहिमती अदब, ऐं जेको माण्हू हुनखे पढ़े थो न, मां इन सॼे अरसे में इहा जॾहिं हड़ताल रही त मैडम हिकिड़ो दफ़ो असां इन थाणे ते क़ैद थी वियासीं, पंहिंजे ते जेको सैंडोल जे भरिसां आहे, उन में इहा बि थियो त SRTC बस खे ॿाहिरि का बाहि ॾिनी वई, ऐं लाला आज़म हुजे, शायदि DSP हुजे या SP हुजे, उन उते जेको आहे सो फॉरेन आर्ट्स फैकल्टी जा दरवाज़ा बंदि कराया। ऐं मूंखे ख़ुशी थी थिए ऐं फ़ख़ुरु थो थिए त उन वक़्तु जेके असांजा उस्ताद हुआ उन्हनि सभिनी पंहिंजनि स्टूडेंट्स जी उन वक़्तु क्लासनि में अटेंडेंस वरिती त तव्हां अटेंडेंस ॾियो ऐं हिते जेको आहे सो तव्हां क्लास में मौजूदु हुयो। हाणे असां अंदरि सभु कैद आहियूं ऐं पुलिस वारा बीठी आहे, दरवाज़ा आर्ट्स फैकल्टी जा सभई बंदि आहिनि, पर उनजे बावजूदि शागिर्द आर्ट्स फैकल्टी में हूंदे बि क्लास में न वेंदा आहिनि। असांजे वक़्त में ईअं हूंदो, हाणे बि ईअं हूंदो त मां अरकाली दोस्त में गुज़ारियूं त जेके क्लास में हुया, पर उते वॾी ॻाल्हि इहा थी त इमदाद जीब जी ॻाल्हि ॿुधाइजे, इमदाद बि मौजूदु हो ऐं इमदाद असां खां ॾिसंदे ॾिसंदे गुम थी वियो त आहे किथे। जेॾीमहिल कैद थी ऐं बसूं आयूं, बसुनि खणी जेको आहे सो लाइन में चौधारी पुलिस वारा बीठा, मेन गेट खां बस ते चढ़ंदा वियासीं। ऐं मूंखे हिकिड़ो इंडियन गानो उन वक़्तु यादि थो अचे त उन बस वारे ॾाढो बहितरीनु हलायो हो, हाणे यादि कोन्हे, पर ॾाढो सुठो गानो हो जेको मां पंहिंजी डायरी में किथे लिखियो। ऐं पोयां उस्तादनि मुकमिल तौर ते हड़ताल कई ऐं शेख अयाज़ साहब वटि विया ऐं उते ब्रिगेडियर बि आयो जेको हिते इहा मेजर जनरल हुयो सईद काज़ी। ऐं उन वक़्त में असां राति जो 12 बजे उतां खां आज़ादु थियासीं। मुंहिंजो इहो तजुर्बो हो सिर्फ़ु, पर उहा बि खोली जंहिंमें असां हुआसीं शागिर्द 2-3 एकड़ा जेको आहे सो हुया, त उन में थोरा ई नंढियूं हुयूं पर असां माण्हू घणा हुआसीं। त इन लिहाज़ सां हिकिड़ी जेका आहे त जेल जी डायरी ख़ासि तौर ते जेका खोलीअ उते चंडु चमकियो, मां मुकमिल तौर ते जॾहिं बि न ॾिनो त इहे जेल जूं डायरियूं पढ़ण में मज़ो बि अचे थो, छो त अखियुनि अॻियां जेके दोस्त आहिनि रहिया आहिनि उन्हनि जा हाल अहिवाल मालूम थियनि था त हीउ भला कीअं हो, हिन भला अॻिते छा कयो। त इन लिहाज़ सां हीअ किताबु ऐं तव्हांखे बि ॾिस हुजे जो हिकिड़े मज़ाहिमती अदब खे ऐं ख़ासि तौर ते जेल जे डायरियुनि खे उन ते बजे हिकिड़ी जेका आहे असां तव्हां निशस्त कई ऐं तव्हांखे मुबारकबाद हुई साईं।
Illuminati.